शिरकंदासी लालू राइक मां लालू राइक वेच मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जे ॻोठ सरदारवा ऐं ॻोठ मुराद अली मुगेरी ते चढ़ाई कई आहे। ॻोठनि ते चढ़ाई दौरान घर घर झुड़ती वरिती वई, को बि ॾोहारी हथ न अची सघियो आहे। मुतासिर सिकंदर मुगेरी जो चवणु आहे त चढ़ाई दौरान पुलिस 6 खां वधीक ढोर काए वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ शेयर कई पिया लालू राइक मां लालू राइक वेच मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जे ॻोठ सरदारवा ऐं ॻोठ मुराद अली मुगेरी ते चढ़ाई कई वई आहे। मुतासिर सिकंदर मुगेरी जो चवणु आहे त चढ़ाई दौरान पुलिस 6 खां वधीक ढोर काए वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ आवाज़ लालू राइक मां शेयर कई पिया लालू राइक वेच मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जे ॻोठ सरदारवा ऐं ॻोठ मुराद अली मुगेरी ते चढ़ाई कई आहे। ॻोठनि ते चढ़ाई दौरान घर घर तलाशी वरिती वई, को बि ॾोहारी हथ न अची सघियो। मुतासिर सिकंदर मुगेरी जो चवणु आहे त चढ़ाई दौरान पुलिस 6 खां वधीक ढोर काए वई आहे। आग कई पिया वाक़िए लालू राइक मां लालू राइक वेच मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जे ॻोठ सरदारवा ऐं ॻोठ मुराद अली मुगेरी ते चढ़ाई कई वई आहे। ॻोठनि ते चढ़ाई दौरान घर घर झुड़ती वरिती वई, को बि ॾोहारी हथ न अची सघियो। मुतासिर सिकंदर मुगेरी जो चवणु आहे त चढ़ाई दौरान पुलिस 6 खां वधीक ढोर काए वई आहे। लालू राइक मां ख़बर आवाज़ शेयर कई पिया लालू राइक वेच मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस जे ॻोठ सरदारवा ऐं ॻोठ मुराद अली मुगेरी ते चढ़ाई कई आहे। ॻोठनि ते चढ़ाई दौरान घर घर झुड़ती वरिती वई, को बि ॾोहारी हथ न अची सघियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं धरती टीवी जे रिपोर्टर राणो खान मुगेरी खां। जी राणो खान मुगेरी, आगाह कजो। जी जी सुबह सां ज़िले कंबर शदाद कोट जे मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस DSP नसीराबाद जी अॻवानी में 20 खां मथे मोबाइलनि सां गॾिजी ॻोठ लालू रंग भरिसां ॻोठ सरदारवा मुगेरी आहे उते जेको आहे सोडवानि ख़िलाफ़ सर्च ऑपरेशन कयो आहे, जिते उन्हनि खे को बि ॾोहारी क़िस्म जो अहिड़ो को बि माण्हू उन्हनि खे हथ न अची सघियो आहे। उते सिराज वलद सिकंदर मुगेरी आहे। सिकंदर मुगेरी जे घर मां माल जा 6 ढोर, जंहिंमें 2 मीहूं 3 गऊ, तक़रीबन 6 ढोर जेको आहे सो माल जा काए पुलिस वई आहे ऐं को बि माण्हू हथ न अची सघियो। उन खां पोइ ॻोठ मुराद अली मुगेरी ते वरी पुलिस जेको आहे सो उते बि वञी ऑपरेशन कयो आहे। उते बि को बि अहिड़ो ॾोहारी क़िस्म जो माण्हू इन्हनि खे हथ न अची सघियो आहे ऐं पुलिस वापसि हली वई आहे। जी महिरबानी राणो खान मुगेरी तफ़सील जे लाइ।